छोरे जी तो खबर ही कान थी पई पई कारियूं अचे थी दर ते बीहने छोरीअ खे गॾु वठी हो जो हलियो पियो खबर फ़कीर जांच करे तो छोरो काथे उबतो कम तो शुरू नथो करे अलाए भागन भरी मां पाण हैरान आहियां हैरान थियण जी केड़ी गाल आ अरे खबर फ़कीर इए कारियूं अचे दर ते कोन बीहंदियूं आहिनि जांच कर छोरे जी जांच करे इए त नाहे त अछे मथे में असां खे ख्वार खराब थो करे असां फ़कीर जरूर आहियूं पर बेगैरत न आहियूं न अॼु ॿियो असां अहिड़ा कम कया आहिनि न वरी हाणे ई कंदासीं खुदा ईमान ॾींदो छोरे खे अहिड़ो कम कोन कंदो पैसो बुछड़ो आ खबर फ़कीर पैसो बुछड़ो आ पैसे चङनि भलनि खे नचाए छॾियो आ बादशाहनि खे नचाए छॾियो आ असांजे छोरे जी कहिड़ी हैसियत आ बुखुनि बि पियो मरे काथे पैसा ॾिसी न बताल थियो हुजे अचे त हीअ निड़ीअ ते लत ॾेई सची थी करायांसि पई त काॾे वहे कहिड़े कम सां वहे अचे त गॾिजी पुछा कयूं सा पर छोरो हाणे असांजे चवण खां ई निकिरी वियो आहे खबर फ़कीर मां घणो सहियो घणो बर्दाश्त कयो थमे हाणे अचे छोरो त पुछांसि थी पई खबर पई मूंखे त करे छा थो पियो न त ॿिन्ही खे ज़हर मिलाए खाधे में खाराईंदसि पोइ इन औलाद खां सारो औलाद ई भलायो अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग वाड़े राणा इहे ॾींहं बि ॾेखारणा हुयई छा करे आयो कम पक्को थियो छोरी जे बयान थियण खां पोइ कोर्ट फैसलो असांजे हक में ॾेई छॾियो बयान जॾहिं त मां घर मां बि न आहियां निकिती ऐं तव्हां मुंहिंजो बयान कोर्ट में कराए आया आहियो हिते ईअं ई थींदो आहे हाणे जेकॾहिं तूं हिन घर में सिधी थी न हली हिन घर खे पंहिंजो घर न समझी ऐं ॿाहिरि निकिरण जी कोशिश कई न त तुंहिंजो लाश बि कंहिंखे हथ कोन ईंदो ऐं तुंहिंजे ई खून जे केस में तुंहिंजो पीउ थाणे में टंगियल हूंदी टंगियल मुंहिंजी ग़लती जी सज़ा तव्हां अब्बा ऐं चाचा वारनि खे छो था ॾियो उन्हनि कहिड़ो ॾोह कयो आहे तव्हांजो जो सभिनि खे जेल में बंदि कराए छॾियो अथव अम्मा घर में अकेली रोईंदी थी वञे कुझु ॾिजो ख़ुदा जे ख़ौफ़ खां हिते त तव्हां ॾाढा आहियो पर अलाह खे मरी मुंहुं ॾेखारिणो अथव बस हाणे बस वॾी मौलवीअ जी धीउ थी वई या मां चाहे थो तकरीर बंदि कर जेकॾहिं तूं इहो कदम न खणी आ न त कंहिं ते बि मुसीबत कोन अचे हा मुंहिंजी ग़लती आहे न तव्हां मूंखे सज़ा ॾियो मूंखे मारे छॾियो पर ख़ुदा जे वास्ते मुझे माइटनि मथां ज़ुल्म न कयो उन्हनि खे बख़्शो बंदि कयो इहो ज़ुल्म बंदि कयो तव्हांखे वास्तो आहे भले साईं जो तुंहिंजे माइटनि मां अॼु पुलिस हथ कढंदी छो त मां केस तां हथ खणी छॾियो आहे तुंहिंजा माइट वापसि अचनि त उन्हनि खे चई छॾजां तूं हितां लॾो खणी हलिया वञनि ही तर ही जू ऐं ही शहर छॾे एतिरा त परे हलिया वञनि जीअं उन्हनि जी शिकिल बि असां न ॾिसूं जेकॾहिं उहे हितां न विया न त पोइ ख़ुदा ई ॼाणे थो त हुननि सां कहिड़ो असरु थींदो हुआ न हू कोन वेंदा जेसि ताईं हिन छोरी खे पाण सां गॾु न वठी वञनि मौला थो ॼाणे भाॼाई
नाज़िया जो निकाह त वॾे सां थी वियो आहे। ईअं सम्झ त हाणे कोड़कीअ में बंदि थी वई। हाणे हितां वञण जी इजाज़त त छा, पर मरण खां पोइ बि हुनखे ॿाहिरि दफ़नाइण कोन ॾींदो। ऐं तूं चवे थी हिन जा माइट ईंदा हिनखे वठी ईंदा? न भॼाई न। इहा त हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे त हिनखे छॾियो या न छॾियो, पर जेसि ताईं जीअरी आहे न तेसि ताईं हिन जा माइट असांखे पिया पिटींदा। या त हिन छोरी खे हितां वञण ॾियोसि या त मारे इते जो इते पूरो कयोसि, जी हिन जा माइट आसरो पले हितां हलिया ई वञनि। जॾहिं असां मोचड़े में गन विधो न त हिन जा माइट तोखे हिते ॻोल्हिया हथ बि कोन ईंदा। हाली फ़िलहाल असां माठ में आहियूं तॾहिं उहे हिते आहिनि। हाणे तोखे ॿिनि ॾींहंनि में हिते नज़र कोन ईंदा। उन्हनि खे ॾिस त कीअं थो भॼाए कढां। जे हिते तोखे नज़र अची आहे न त मुंहिंजो नालो बि वली दाद न आहे। रे बाबा कुछ मूंखे भी त खारायो। दरवेश आया दुआ कंदो साव। अचे चाचा हे वट बात न न न न न न नारंगी त छा, पर नारंगी जी खल ऐं बिज बि बाबे खे वात में विझणो कोन ॾींदुसि। एतिरा ॾींहं मूंखे सभिनी हंधि गॾिजी कुटियो आहे। हाँ उते मां हिन जो औलाद कोन हुउसि। हाणे जॾहिं अलाह साईं मूंखे सभु कुझु ॾिनो आहे तॾहिं मिठड़ो मिठड़ो थो ॻाल्हाए। ठहियो हाणे ठहियो छोरा, न घुर्जे छा हराम जी कमाई तुंहिंजी। तूं छा थो सम्झे पियो त असांखे ख़बर ई नथी पए त तो कहिड़ा कम शुरू कया आहिनि। अम्मा होश कर, छिती न थी। असां वटि 2-3 रुपया छा आया आहिनि, तुंहिंजो अंदर ई सड़ी वियो आहे। जे तूं इज़त जो कमाए अचे हा न त मूंखे ख़ुशी थिए हा, ख़ुशी। पर तूं त ज़ाल जे कमाईअ ते लाहे पाए बीठो आहे। हाँ हाँ ही छा थी चवी? मां माठ करे वेठी आहियां त वञी थी उपति सुपति बकवास कंदी। मां बि निमाणी आहियां, निमाणी न चाहींदी साईं न हते। मां बकवास थी कयां पई। मूंखे इहो त ॿुधाए त हेतिरा सारा पैसा काॾां आया आहिनि? हिकिड़े ॾींहं में हिलाल जी कमाई कीअं थी एतिरी थिए? किथां बि अचनि तंहिंमें तुंहिंजो छा? तूं छा ते छिती थी आहीं? मां इन करे छिती थी आहियां त तूं जेको हिते कमु शुरू कयो आहे न इहो हिते कोन करणु ॾींदी साईं, कोन करणु ॾींदी साईं। हितां वञ निकुर, वञी उते पीउ वटि इहे धंधा धाड़ी शुरू कर। रोक ढोलण रोक मारे के मुझे मथा गलत इल्जाम थी हणे, न त ये मुझे तो मोल हूंदी। तो मूंखे छा मारींदी है? हाणे त मां तुंहिंजा गोॾा भञंदसि ॾाइणे, तोखे घर में विहारींदसि, घर में। तू ईअं न मुड़ंदी है। मम्मा जैसी ताईं मां तुंहिंजो मथो बाध न कंदसि। तरस मां तो कॾहिं छा थी अॼु? तूं छा थी सम्झी मूंखे? मां बि निमाणी आहियां, निमाणी न चाहींदी साईं न हते। अरे ढोलू रोक पंहिंजी कुंवार खे। ये रस्ते जो पागल बनियो मथो पाणी में चरी मां चाहींदी छॾ मूंखे। बाबा पे पंहिंजी कुंवार खे रोक न। अरे 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 छा थो पियो? मां चाहींदी छॾ ढोलण मूंखे। छॾ त मां छॾ निमाणी मां तोखे ढलिया थो छॾ। अब्बा अॼु ई मरण ते आहे। अॼु मरे या सुभाणे में खाम गाने में खून जो इल्जाम तूं मरण में मां हिन जो पाप खाई पे तूं कुछ नथी छोरा त अम्मा करे ॾिनी भैया कोन थी मरा। तोखे मां मारींदसि मां। हल हाणे हल, वॾी आई आहे भागन भरीअ खे मारण वारी। अड़ी तो जड़ियूं मुंहिंजे रहे जे पलव में ॿधल हूंदियूं आहिनि। धमकियूं थी ॾे पई। अरे छोरा वठो वठेसि मां को हल अंदर कमरे में वठी। नथी वञा? तूं छा कंदी आहीं? मां बि निमाणी आहियां, निमाणी माई न चाहींदी साईं न हते। नथी वञे त ॿी धूड़ पाए, मुंहिंजे मथां कहिड़ो भार आहे। हलिया तू फ्रूट खा। हे मां रखां थी हिते। ये रख, ये मूंखे दे। कंहिंखे चवां, कंहिंजे दर्दां खणी वञा। हिते न असांजो को मिट आहे, न माइट, न कोई न वाही, सवाइ रब जी ज़ात जे हिते को बि सहारो न आहे। अॼु ॿियो ॾींहुं आहे, मां औरत ज़ात घर में अकेली
सब मर्द जेल में। ए मालिक, तू वडो रहमान है बाजारो है, तू असा सा इंसाफ कर। असा मथा थियल जुल्म जो बदलो तू ही जालमन का वठ। बेशक तू इंसाफ करण वारो है, इंसाफ करण वारो है। असां तो समझो हो त वलीदाद वारा असां खां खौफ ज़दा थी आहिनि, पर हुननि शेर खान वारनि जे मथां केस करे ऐं हुननि खे बधाइण पोयां हुननि जो मक़सद ई गुबियो हो। बाबर साईं, मूं ख़बर ॿुधी आहे इएं थी सघे थो। छोरीअ खे बयान ॾियारण जे लाइ हुन माइटनि खे बदिराए ऐं छोरीअ खां मतिलब बयान वरितो हुजनि। ईअं ई थियो आहे जानू, ईअं ई थियो आहे। हुननि छोरीअ जो कोर्ट में बयान ॾियारियो आहे ऐं इहा मूंखे अॼु ख़बर पई आहे। मोहतार साईं, हिन जो मतिलबु इहो आहे त वलीदाद वारा असां खां पलांद वठण लाइ ज़ोर ज़रूर लाईंदा, पर ख़ैर आहे दिलदार दया आहे जे चढ़े त बंद टोड़े। भले ज़ोर लाए साम्हूं आयो त कंदासीं पट को धूड़। जानू जिन्ना जिन्न जंहिंजे पोयां पए जा मारेस जा खारेस। न जानू न, हाणे अगराई असांजे तरफ़ खां न थियणु घुर्जे। जी बाबा साईं, हाणे ही हथियार सिर्फ़ असां पंहिंजे बचाव जे लाइ इस्तेमाल कंदासीं, पर जेकॾहिं हुननि ज़ोर लाथो न पोइ रिआयत न थींदी। छो त अकबर जी अख बाज़ जीअं आहे, कॾहिं ग़लति अंदाज़ो नाहे लॻाईंदी। जबल, तुंहिंजे सौट कोर्ट में केस दाख़िल कयो, इहा त तोखे ख़बर हूंदी। हा रबू। जबल, मूंखे लॻे थो त शायदि अॼु अदी नाज़ा जो कोर्ट में बयान हुयो, इन्हीअ करे तुंहिंजे सौट ऐं शेर खान खे वलीदाद अॻु में ई जेल हवाले कराए छॾियो। छा शेर खान के पुलिस पकड़े वई आहे? हा यार जबल, तव्हांजो को बि घर में कोन्हे, सभु जेल में आहिनि। कहिड़े केस में? जॾहिं त असां अहिड़ो को बि ॿियो नाहे कयो। अनवर खे रहस जे माण्हुनि ज़ख़्मी कयो, जेका वलीदाद खे बि ख़बर हुई। उन्हनि पाण अनवर मथां फायरिंग कंदे अकबर, जानू ऐं दिलदार वारनि खे ॾिठो हुयो, पर वलीदाद इन मौक़े मां फ़ाइदो वठंदे इहो केस तव्हां मथां दाख़िल कराए छॾियईं ऐं पुलिस तव्हांजे सभिनि घर भातियुनि खे वठी वई आहे। मूं पहिरियों ई चयो शेर खान खे त हाणे सिधी रांदि सोटो वारी कर, न त वलीदाद पेर ते कोन ईंदो। जब्बल, इन में शेर खान जो कहिड़ो ॾोह? तुंहिंजे सौट हुन खे रोके रखियो हो। रबो, हाणे मूंखे ई कुझु करणो पवंदो। न जबल न, जल्दबाज़ी न कर, शेर खान खे ॿाहिरि अचण दे। शेर खान जे अचण खां पहिरियां ई इन्हनि टिनि बघेड़नि मां हिक जो शिकार ज़रूर कंदुसि रबू। अञा बि जेकॾहिं मां मौत करे वेही हुयुसि, लानत आहे मुंहिंजी ज़िंदगी ते रबू। उहा तुंहिंजी मर्ज़ी आहे जबल, पर हाणे मां तोखे कोन रोकींदुसि। पर हिते अचण में मुंहिंजो मक़सद को ॿियो आहे। ॻाल्हि कर रबू। हिन वक़्तु चाची मरियम घर में अकेली आहे ऐं रोवंदी रहे थी। राति कीअं बि करे उन सां मिली वई। जेकॾहिं उन सां मिली वेंदे न त उनजी दिलि खे आथत मिलंदी, त उनखे इहा पक थींदी त उन्हनि जो सहारो अञा बि ॿाहिरि आहे ऐं ख़ुदा कंदो त शेर खान वारा जल्द अची वेंदा। वो सभु सलाह करे वलीदाद वारनि मथां हिक ई वार कजो, सभिनी खे हिक ई धक में ख़तम करे छॾिजो। ॼाण लाइ तुंहिंजो थोरो रबू वक़्तु आयो न त
तो जरूर लाईंदुसि। न जबल न, मां तो इहो पंहिंजो दोस्तीअ जो फर्ज़ पूरो कयां थो। वली तू हाणे पंहिंजे मक़सद में कामयाब थी वियो आहीं। हाणे हिन छोकिरी खे तलाक ॾेई छॾ। जनाज़ा तुंहिंजो दिमाग़ त ख़राब न आहे थियो? नाज़ा हाणे मुंहिंजी ज़ाल आहे, ज़ाल। उनखे मां तलाक छो ॾियां? हू कारी आहे, भाॼियो कड़ी छोरी आहे। बस हाणे जनत बस, हू हुनजो माज़ी हो। हुन जेका ग़लती कई आहे उनखां वधीक हुनखे सज़ा मिली चुकी आहे। बाक़ी जेकॾहिं ॿीहर हिन ग़लती कई त मां तोखे पंहिंजे हथनि सां बंदूक पाण भरे ॾींदुसि। भली तूं हिनखे मारे विझां, मां तोखे कोन रोकींदुसि। बाक़ी हींअर मुंहिंजो मथो न खपाए। वली ही छोरी भाॼियो कर थई, भाॼियो कर। इहा कॾहिं बि कान सुधरंदई। तू ॾिस जाए वेठो, ॾिस जाए वेठो। मुंहिंजा लफ़्ज़ यादि रखजांइ। ऐं जॾहिं बि हिन छोरी खे वज मिलियो न, इहे भॼी वेंदई जो ख़बर ई कान पवंदई। मां मञा थी त मूंखां ग़लतियूं थियूं आहिनि, पर हाणे अहिड़ी का बि ग़लती न कंदसि जंहिंजे करे मूं लाइ वरी मसला पैदा थियनि। हाणे ॿुधी न, ॿुधी न जनत? हा ॿुधुमि, तो त खणी हिन जी ॻाल्हि ते एतबार कयो, पर वली जेका ॻाल्हि ज़ुबान ते अथसि न, उहा दिलि में न अथसि। हुन में ॿिली अथसि, ॿिली इहा ई अथसि। न जनत, हुनजी दिलि जी त मूंखे ख़बर न आहे, पर तुंहिंजी दिलि में छा आहे हुनजी मूंखे ख़बर आहे। छा थी चई? वली हाणे तूं हिन मथां छा थो करीं? खुदा खे मन, जनत खुदा खे मन। हाणे मां थी करे वधीक मुंहिंजो दिमाग़ ख़राब न कर। नाज़ा जी अॼु सभु ग़लतियूं हुनखे माफ़ कनि, पर जेकॾहिं हाणे ग़लती कई न त हिनखे माफ़ी न, सज़ा मिलंदी, सज़ा। इन्हीअ करे अॼु खां पोइ तूं ऐं नाज़ा पाण में दुश्मन न, पर साहेड़ियूं थी रहो। इहो साड़ छॾे कुर्ब सां रहो। मथो फिरो अथई छा? हिन छोरी खे साहेड़ी, अरे साहेड़ी करेसि मुंहिंजी जुती मरंदी मरी वेंदसि, पर हिनखे बस हाणे जनत बस। अॻिते हिकु लफ़्ज़ बि कढियो अथई त मारे छॾ, वली मूंखे मारे छॾ। पर हिन छोरी सां गॾु हिन घर में हिकु पल बि कान रहंदसि। न रहंदीअ न? खण हितां पंहिंजा कपिड़ा, निकिरो हितां। मूंखे तुंहिंजी का बि ज़रूरत कोन्हे। हा हा ॾिस जाए वेठो, सुभाणे ई आऊं हितां पंहिंजे भाउ वटि हली वेंदसि। पर ॻाल्हि ॿुध, मूंखे कफ़न ॾियण बि हुते तूं न अचिजांइ। मरी वञा न, मुंहिंजो मुंहुं बि न ॾिसजांइ। तुंहिंजे लाइ मरी चुकी आहियां। सुभाणे हाणे पाण तोखे ख़बर पवंदी, तोखे जॾहिं ॾींहं जा तारा ॾेखारींदी। वे हाणे वे। अच्छो मथो थीसि, पर सुधरी असुल कोन। ॿियो न त जन्नत खे सिर्फ़ मूंसां साड़ आहे। तूं बि हाणे कन खोले ॿुधी छॾ नाज़ा। अॻियूं तोखे सभु ग़लतियूं माफ़ कयूं न, पर हाणे नंढड़ी ग़लती बि माफ़ कोन कंदोसीं। अॼु खां पोइ पंहिंजे माइटनि खे विसारे छॾ। ईअं सम्झ त हू तूं लाइ मरी चुका आहिनि, ऐं हाणे भुल में बि तो हुननि जे घर पे रखियो, या तुंहिंजी मां हिन घर में आई त माणे सां गॾु तुंहिंजूं टंगूं बि भञी छॾींदुसि। मां हाणे अहिड़ी का बि ग़लती न कंदसि। जेकॾहिं जन्नत जे कन भरण ते तो कुझु कयो न, त पोइ मां बि माठ न रहंदसि। ॿुधी छॾ वली। अॼु खां पोइ
पत्थर जा माण्हू इंसान जी वहशत जो मंज़र जे ॾेखारनि था रिश्तनि खे रुलाइनि था ही पत्थर जा माण्हू